नाज़रीन, बोज़दार वडा जे ॻोठ हाशिम गोपांग वासी ॻोठाणे पारां बासर व्याजखोर ख़िलाफ़ एहतजाज कंदे मथस माण्हुनि खे अगवा कराइण जा इल्ज़ाम हया आहिनि। पेश आहे लतीफ़ सोढड़ो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हींअर असां बोज़दार वडा भरिसां ॻोठ मोहम्मद हाशिम गोपांग में बीठा आहियूं, जिते हे ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। अचो त नाज़रीन हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो छा चवणु आहे। तुंहिंजो छा थिए जेको अगवा थी वियो आहे? इहो मुंहिंजो पुटु आहे, उन इहो पोटो आहे। कंहिं अगवा कयो आहे उन्हनि? ईअं वाणे कयो आहे, संतोष। अच्छा, उन अगवा कयो आहे? हा हा, उन अगवा कयो आहे। अच्छा अच्छा, हाणे ॾेखारणी कोन था। अच्छा हा, इहे पैसा व्याज जा। अच्छा, व्याज जे पैसनि में? व्याज जा पैसा वताई थी वरी अपना खणी थी विया माण्हू। अच्छा, हा, इन्ही जो केस इहो सभु इन्ही जो ज़ुल्म आहे वाणे जो। हो चए तो पैसा न ॾींदो माण्हू माराए गुम करे छॾींदो माण्हू, लाशूं तव्हांखे न ॾींदमि। अच्छा, हा, ऐसो छो न खपे। कॾहिं खां वठी गुम आहिनि तव्हां? 48 कलाक थी विया आहिनि। 48 कलाक थी हा, दसे न आहे को। कल खां वठी असांजा हमरा गुम आहिनि। तुंहिंजा छा थियनि? मुंहिंजो हिकिड़ो पीउ आहे, ॿियो मुंहिंजो भाउ आहे। अच्छा, संतोष वाणे हुननि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कराए असांखे ₹1 रुपयो ॾिनो, इन ते 2 लाख वठी चुको आहे व्याज। हाणे माण्हू प्राइवेट गाॾी में अगवा कराए एशो खां खणाए वियो आहे। दादा असांजो अली नवाज़ गोपांग ऐं मोहम्मद नवाज़ गोपांग खे कल सुबुह खां वठी संतोष वाणे जीअं त बोज़दार वडा में अगवा करायो आहे, जंहिंजो को बि ॾस पतो हिन टाइम ते न पियो आहे। ही ॻोठाणा घर भाती सॼा परेशान आहिनि। जीअं त असां मथे इतला था ॾियूं त असांजो को बि हक़ कयो आहे। इहो 4-5 माण्हू अॻ में बि खणाया अथई ऐं इहो हाणे 2 माण्हू असांजा अगवा कराया अथई। अच्छा, कहिड़ो हिकिड़ो संतोष वाणो आहे इहो ऐं वापारी लाडकमल जेको अगवा थियो उन में बि? हा, उहो बि उन में बि हुयो। ई उनखे कंहिं अगवा करायो? इन संतोष वाणे करायो आहे। अच्छा, हा, अॻु उन में प्राइवेट गाॾी में बि उनखे अगवा करायो अथई। हाणे हाणे त माण्हू कोन्हनि असांखे। असां कल लाखो विया आहियूं, राति विया आहियूं, ज़िलो आउट करे छॾिया आहिनि, माण्हू गुम करे छॾिया आहिनि। त उन्हनि संतोष वाणो साईं असां अर्ज़ साईं हिते धमकियूं ॾेई चयो तव्हांखे तो सजनी खे खणायो त असांजा इंसाफ़ दे सर, तव्हांखे असांखे इंसाफ़ दे सर। व्याज जो सर साईं 1 लख असांखे ॾे, 3 लख सर वठी वियो। हाणे चयो तो तव्हां ॾे 4 लख आहिनि सर। कैमरामैन गुलाम नबी मला सां गॾु लतीफ़ सोढड़ो, मेहरान टीवी न्यूज़, बोज़दार वडा।